शादी खां पहिरियां तुंहिंजे सोट हैदर सां कहिड़ा वास्ता हुया? साईं, छा तव्हांखे मुंहिंजे किरदार जे मथां शक थियण लॻो आहे? तूं मुंहिंजो घणो खुट को न कर। मम्मी पंहिंजे भाउ खे ॿी जाइ ते ॾे। हा जा ॿीहर मूं वटि तुंहिंजी कॉल न अचणु घुरिजे। जेकॾहिं तूं बि पंहिंजे भाउ वांगुरु मूंखे ब्लैकमेल करण जो सोचियो त यादि रखिजे, तुंहिंजो लाश दफ़नाइण वारो कोई बि न हूंदई। छो त हाणे तव्हांजो हिन औताब ते विहणु हराम हूंदो। राति ॾींहुं हिकु कयो पर कंहिं बि सूरत में मूंखे या माई गुलनार हुनजो भाउ बहिरई कासू हर सूरत में हिते जिन ॾींहंनि में तव्हांखे उन्हनि खे हथु करणो आहे, ॿी सूरत में तव्हां मुंहिंजे साम्हूं न अचिजो। हुननि खे हथु करण जे लाइ मां तव्हांखे उहे सभु इख़्तियार ॾियां थो। जंहिंजी टंग भञणी आहे भञो जी, पाउ भञणी आहे भञो, पर हर सूरत खे कई माण्हू हिते घुरिजनि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।